बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। उम्मीद था कयूं त तव्हां जिते बि हूंदा ख़ुशि हूंदा आबाद हूंदा। असां वटि अल्लाह साईं जा रहमी करम आहिनि। जीअं त अॼु तव्हांखे नज़र अची रहियो हूंदो त अॼु असां जेका रेसिपी पचाई आहे उहा आहे मैक्रोनी। हीअ अक्सर करे माण्हुनि खे ॾाढी पसंदि ईंदी आहे, नंढनि खे वॾनि खे, ऐं हीअ ॾाढी मज़ेदार हूंदी आहे। अॼु असां मैक्रोनी खे सिंधी स्टाइल में पचाईंदासीं। थोरो पंहिंजो असां सिंधी टच ॾींदासीं त जीअं हूअ थोरी सिंधी रेसिपी थी वञे ऐं ॾाढी मज़ेदार थी वञे। हीअ खाइण में ॾाढी सुठी हूंदी आहे, सेहत बख़्श बि हूंदी आहे। अचो तव्हांखे ॿुधायूं त मैक्रोनी कीअं पचाई वेंदी आहे। सभ खां पहिरीं मां हिते 1 किलो मैक्रोनी जो खयों आहे। जीअं पैकेट वारी मैक्रोनी आहे, हिनखे मां ॿाहिरि कढी रखियो आहे पैकेट खां। तक़रीबन 1 किलो थी वेंदी। मूंखे धोइण वग़ैरह जी का बि ज़रूरत न आहे हूंदी, हीअ तमामु साफ़ु सुठी हूंदी आहे। उनखां अलावा मां 1 पाव मुर्गी जो खयों आहे, जंहिंमां मां वॾियूं वॾियूं तक़रीबन कढी छॾियूं आहिनि। उनखां अलावा मां 1 वॾो बसरु कटे करे सनो करे 1 प्याली ठाहे रखियो आहे। उनखां अलावा मां 2 वॾा टमाटा कटे छिले करे रखिया आहिनि। हीअ तक़रीबन 1 प्याली थी विया आहिनि। उनखां अलावा 2 वॾा शिमला मिर्च कटे करे मां सना करे रखी छॾिया आहिनि। असांखे घुरबल आहिनि मटर, उहा मां हिकु प्याली जेतिरा छिले रखी छॾिया आहिनि। 1/2 कोप गिह जो या कुकिंग ऑयल। उनखां अलावा असांखे मसालनि में घुरबल आहिनि 1 चमचो कारा मिर्च, 1 चमचो ॻाढ़ा मिर्च, सुका धाणा पाउडर 1 चमचो, लूणु 1 चमचो या हस्बे ज़रूरत, थूम ऐं अदरक कुटे करे मां रखियो आहे। 1 चमचो थूम जो आहे, 1 चमचो अदरक जो आहे। उनखां अलावा सावा मिर्च कटे करे सना करे रखिया आहिनि। केचप टेस्ट जे मुताबिक़ या 2 खां 3 वॾा चमचा केचप जा। सॉसिस में असांखे खपे पियो विनीगर 2 चमचा ऐं सोया सॉस 2 चमचा। हिते मां तक़रीबन 3 पाव खनि या 1/2 किलो पाणी जो खणी बॉयल करे वरितो आहे। हीउ पाणी तक़रीबन टहिकण वारो आहे। हिन में मां 1 चमचो लूण जो शामिल थी करे छॾियां। हिन में मां ऐड कंदसि मैक्रोनी। पाणी गरम थी वञे त पोइ तव्हां मैक्रोनी विझिजो, थधे पाणी में न विझिजो। हिते ई असां हिन में 2 चमचा कुकिंग ऑयल जा शामिल था करे छॾियूं। अगरि इहो असां शामिल न कंदासीं त उहा मैक्रोनी पाण में चिंबड़णु शुरू थी वेंदी। इन लाइ मैक्रोनी बॉयल करणु वक़्तु हिन में 2 चमचा गिह जा ज़रूरु शामिल कंदा कयो। हिनखे चङी तरह मिक्स करे ढक ॾेई करे रखी छॾियो त जीअं पंहिंजी साइज़ में वॾो थी वञे, डबल थी वञे। ॿिए तरफ़ मां तव्हां चुल्ह ते चाढ़े छॾियो आहे। हिन में मां 1/2 कोप गिह जो विधो आहे। हिते ई मां शामिल पई कयां हिन में बसर खे मां हल्को बिल्कुलु लाइट गोल्डन कंदसि। बिल्कुलु ई लाइट रखंदसि, वाइट ई हूंदो तक़रीबन। बसि सम्झो एतिरो हिनखे मां पचाईंदसि जो हिनजो पाणी ख़ुश्क थी वञे। हाणे हिते मां शामिल पई कयां पंहिंजी थूम जो चमचो ऐं अदरक जो चमचो। उन्हनि खे बि असां एतिरो फ्राई कंदासीं त जीअं हू थोरी ख़ुश्क थी वञनि। हिनखे बिल्कुलु ॻाढ़ो न कंदासीं, बिल्कुलु हल्को ई रखंदासीं। हिते असां हिन में शामिल था करे छॾियूं मुर्गी या कुकुड़। जीअं उहो बि बसरु जीअं गोल्डन थींदो वञे त उहो मुर्गी या कुकुड़ बि इन सां गॾु ई भुॼंदो वञे। हिनखे बिल्कुलु गिह में फ्राई कयो, जीअं भुञी वठिबो आहे कुकुड़ खे। चङी तरह हिनखे गिह सां गॾु मिक्स कंदा हलो। ॾिसो हाणे जीअं असांजो बसरु गोल्डन थियणु शुरू थी वियो आहे त चिकन बि असांजो भुॼी बि वियो आहे ऐं उहो पंहिंजो कलर बि चेंज करे पियो। हिते ई असां शामिल था करे छॾियूं टमाटा। टमाटनि खे बि गिह में चङी तरह भुञी वठंदासीं। हाणे टाइम आहे मसाला विझण जो। सभ खां पहिरीं मां 1 चमचो कारा मिर्च बि शामिल कयां, 1 चमचो ॻाढ़ा मिर्च, 1 चमचो सुका धाणा पाउडर ऐं 1 चमचो या हस्बे ज़रूरत या ज़रूरत जे मुताबिक़ लूणु। हिननि सभिनी मसालनि खे मिक्स करे वठंदासीं। सावा मिर्च बि असां हिन में शामिल था करे छॾियूं पंहिंजा, त जीअं उहे पंहिंजी ख़ुशबू छॾनि। चङी तरह हिनखे मिक्स करे वठो, चङी तरह भुञी वठो मसालनि खे। हिते शामिल करे छॾियो मटरनि खे बि हल्की बाहि ते भुञी वठो, हल्के गिह में। हिते ई असां शामिल था करे छॾियूं पंहिंजा शिमला मिर्च या कैप्सिकम्स, या उहे बि हल्का गोल्डन या थोरा भुॼी वञनि गिह में। हाणे विझो तव्हां 2 चमचा विनीगर जा, उन सां गॾु ई गॾु सोया सॉस जा।
असां मैक्रोनी थोड़ी चटपटी क़िस्म जी खाईंदा आहियूं त थोड़ी असां स्पाइसी पिया ठाहियूं। तव्हां पंहिंजी ज़रूरत जे मुताबिक़ या पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़ ठाहे वठिजो। हिते ई मां शामिल पई कयां 2 खटे चमचा वॾा केचप जा। केचप विझण खां पोइ मां चङी तरह इन्हनि खे मिक्स करे हल्को गिह में भुञी वठंदसि। हल्को गिह में भुञण खां पोइ हिते असां शामिल कंदासीं पंहिंजा मैक्रोनी जेके तक़रीबन बॉयल थी विया आहिनि, पंहिंजी साइज़ खां डबल थी विया आहिनि। उन्हनि खां मां एक्स्ट्रा पाणी उन्हनि मां कढी वरितो हुयो। हिते असां पंहिंजा मैक्रोनी शामिल कंदासीं। पाणी चङी तरह ॿाहिरि कढी वठिजो। मूंखे चङी तरह भुञंदासीं हिन में हल्की बाहि ते त जीअं में हुननि में एक्स्ट्रा जेको बि पाणी हुजे उहो निकिरी वञे। मैक्रोनी खे चङी तरह घुमाए करे मिक्स करे वठो जीअं सभु मसाला मैक्रोनी में चङी तरह मिक्स थी वञनि। हल्की बाहि ते हल्के गिह ते हिन खे आणिजो, थोरो ख़ुश्क कजो त जीअं हिन में जेको एक्स्ट्रा पाणी हूंदो आहे उहो ख़ुश्क थी वञे। हिते असां हिन खे 5 मिंट ढक ॾेई छॾियूं त जीअं हिन खे थोरो दम बि अची वञे। असांजी मैक्रोनी बिल्कुलु तयारु आहे। असां हिन खे डिश आउट बि करे छॾियो आहे। उमेदु था कयूं त अॼु जी रेसिपी तव्हांखे ॾाढी वणी हूंदी। ठाहिण बि सवली आहे ऐं खाइण में बि ॾाढी मज़ेदार आहे। वरी मिलंदासीं कंहिं ॿी प्यारी डिश सां गॾु। असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो। वरी मिलंदासीं। अल्लाह हाफ़िज़। सिन सलामत, साथ सलामत। अस्सलाम वालेकुम।